Welcome to Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. सिंध में तेज़ गजगोड़ सां बरसात जे राङनि खां पोइ इंतिज़ामी नाअहली अवाम जा अहंज ॿीणा करे छॾिया। कराची में मलीर नदी ऐं सुखण डैम मां ओवरफ्लो बैदि पाणी ॿुॾल मारवी ॻोठ, खोही ॻोठ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रस्तनि तोड़े खिटनि मां पाणी निकाल न थियो। इब्राहिम ॻोठ, मदीना टाउन, यार मोहम्मद ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणी बीठल। स्कूलनि ऐं इस्पताल सूदो, सरकारी ऑफिसिस में गोॾे जेॾो पाणी बीठल। सिंध असेंबली, सिंध हाई कोर्ट ऐं गवर्नर हाउस जे चौधारी रस्तनि ते बि पाणी बीहिजी वञण करे शहरनि खे अचु वञ में मुश्किलातूं। GPO खां कैंट स्टेशन ताईं II चंडीगढ़ रोड ते बि पाणी निकाल न थियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां मलीर, घारो, ठठो ऐं सिजावल में बरसात जी तबाहियुनि जो जाइज़ो। इंतिज़ामिया तरफ़ां वॾे वज़ीर खे नुक़साननि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मलीर नदी में कब्ज़नि सबबि बरसातुनि दौरान घणो नुक़सानु थियो। मुख्य रस्तनि तां फ़ौरी तौरु पाणी निकाल कयो वियो आहे। तरक़ियाती कम न थियण सबबि माण्हुनि खे ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त कराची में एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करण जो इख़्तियार सिंध हुकूमत ऐं काबीना खे आहे। बल्दियाती इदारनि जो आइनी मुद्दो पूरो थी रहियो आहे। नयनि हदबंदियुनि खां पोइ मकानी चूंडूं करायूं। न को अहिड़ी हेवी मशीनरी आहे, न को अहिड़ियूं को ॿोलियूं हूंदी आहे। सुभाणे जेकॾहिं 20 फुट गाज जो पाणी लथो त हीउ बंदि असांखे धकु कोन झलींदो। हैदर मसीद आहे मथे, उते माण्हू पता पिया आहिनि, मुंहिंजा मामा पता पिया आहिनि। अञा बि को बि निज़ाम कोरे, न को चाइना जो निज़ाम आहे, न को MNA साहिब पाण को बि निज़ाम करे थो। 18 फुट पोइ हिते पाणी रहियल आहे। जे उहो पाणी जे अचे थो त जोही त छा दादू छा HP बंदि टुटो त परियां MNV 3 मां छंडण उहा टुटी त एयरपोर्ट, सेवण शरीफ़ सभिनी खे ख़तरो थी सघे थो। खीरथर जाबलू पट्टी ते ॿीहर तेज़ बरसात खां पोइ नई गाज हिकु भेरो ॿीहर 20 फुटनि ताईं वही आहे। ॿोर मुतासिर काचे वासियुनि जा अहंज ॿीणा। वाही पांती ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पाणी घरनि अंदरि काहे पियो। ॻोठ उर्स लगारी, मस्तोई पाड़ो, पीर बख़्श लाशारी ऐं दोदो ब्रह्माणी सूदो। 50 ॻोठनि खे नयनि जे पाणीअ जो ॿीहर घेरो। औरतुनि ऐं ॿारनि सूदो, समें ख़ानदान फाथल। काचे जी 8 यूसीस जो जोही ऐं दादू शहर सां ज़मीनी राब्तो काटा। इंतिज़ामिया मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ उपाउ न वरिता। नई गाज में पाणी जी चाढ़ बैदि जोही भरिसां FP बंद ते दबाव वधी वियो। बंद जा केतिरा ई हिसा कमज़ोर थियण सबबि घारा पवण जो ख़तरो। इंतिज़ामिया बंद खे मज़बूत करण लाइ मशीनरी तलब करे वरिती। फुलजी स्टेशन शहर खे बरसाती पाणी ॿोड़े छॾियो। शफनाबाद, काज़ी अली हैदर कॉलोनी, आराई पाड़े ऐं भिटाई कॉलोनी सूदो। ॿियनि पाड़नि में पाणी घरनि अंदरि दाख़िल। मेहड़ में बरसाती पाणी निकाल न थियण सबबि शहर जा मुख्य रोड रस्ता तलाउनि जो ॾेखु ॾियणु लॻा। VIP रोड, खोंदी रोड, अलमदीना कॉलोनी, कलहोड़ा कॉलोनी, गुलशन मदीना, साकिब कॉलोनी, भंडपाड़े ऐं ॿियनि पाड़नि में गोॾे जेॾो पाणी बीठल। शहर जो घंटाघर, सब्ज़ी मंडी, अनाज मंडी ऐं गोश्त मार्केट में पाणी जे तलाउ में तब्दील। मेहड़ में निकाल जो निज़ाम नाकारा। इंतिज़ामिया जी नाअहली सबबि शहरी मिटे अज़ाब में मुब्तला। कोटलालू में तेज़ बरसात बाद हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। रोड रस्तनि ऐं घरनि में गोॾे जेॾो पाणी बीठल। इंतिज़ामिया पाणी निकाल करण लाइ ककु भञी ॿीणो न कयो। बरसात दौरान केतिरा ई कचा घर रही पट पइजी विया। मुतासिर बेयारो मददगार वेठा। जुडो भरिसां गुनेरो में सिम नाले खे 50 फुट घारो पवण सबबि 15 ॻोठ पाणी जे घेरे में अची विया। ॻोठ हाजी
अकरम होत, जान मोहम्मद होत, मंजूर शाह डाडाणी, रहीम खोसो, सामल नुहाणी, दुर मोहम्मद चांग, रोशन अली होत ऐं ॿियनि ॻोठनि में केतिरा ई ख़ानदान पाणी में फाथल। पाणी घरनि में काहे पियो। अनाज, हंध बिस्तरा ऐं ॿियो सामान बि पाणी में लुड़ी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त रेन एमरजेंसी लागू थियण बावजूदि आपाशी अमले घारो ॿधण लाइ के बि उपाउ नाहिनि वरिता। रहवासी पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण ऐं घर बचाइण लाइ कोशिशुनि में रुधल आहिनि। मसण भरिसां बलगार शाख खे ॿिनि हंधनि ते 20-20 फुट जा घारा पइजी विया। भरपासे पोखियल फसल पाणी हेठि। इतला बावजूदि आपाशी अमले रिवायती सुस्ती न छॾी। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल। ॻोठाणनि इल्ज़ाम हयो आहे त आपाशी अमले ऐं बासरनि पंहिंजा फसल बचाइण जे लाइ राति देर सां शाख खे घारा ॾिना, जंहिं जे नतीजे में ग़रीब आबादगारनि जो नुक़सानु थियो आहे। हैदराबाद में रेवेन्यू खाते जी ज़मीन भुगड़न मुठ ते अलॉट करण जो इंकशाफ। एंटी करप्शन सखर जी टीम असिस्टेंट कमिश्नर एजाज़ हालीपोटो खे गिरफ़्तार करे वरितो। एंटी करप्शन खाते जे डायरेक्टर मुनीर खोड़ो जो चवणु आहे त 2010 में सखर में 5 एकड़ ज़मीन गैर क़ानूनी तौर अलॉट कई वई हुई। अरबे रुपयनि जी ज़मीन भुगड़न मुठ विकिरो करण वारे मामले में AC एजाज़ हालीपोटो बि मुलविस आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। ऐं कंदकोट पुलिस पारां 10 ॾींहं अगवा थियल नौजवान अरबाब ॾाहाणी खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि शेवल लांढी वेझो कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान मुग़वीअ खे बाज़ियाब करायो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख। हेडलाइंस ॾिठियूं। तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।